नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त IG अगवा नाहे थियो। मोकलनि लाइ दरख़वास्तूं ॾींदड़ आफीसर्स खिलाफ कारवाई थियणु घुरिजे। हलीम आदिल शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ऑर्डिनेंस को निकितो आहे, ग़लति आहे, सही आहे, उन ते पोइ डिबेट कंदासीं। उन में कुझु शयूं आहिनि, मां बि चवां थो उन में कुझु तब्दीलियुनि जी ज़रूरत आहे। त लाज़िमी आहे त बिल ईंदो त उन में उहा तब्दीलियूं थियणु घुरिजनि जंहिं ते सिंध जा तमामु ख़दशात, सिंध जी आवाम जा, सिंध जी गवर्नमेंट जा ख़तमु थियणु घुरिजनि। असांजे फिशरमैन खे, सभिनी खे उन्हनि जे राइट्स को अञा वधीक किथे बि को आहे त उनखे डिस्कशन करे ऐं असां हिकिड़ो डायलॉग स्टार्ट था कयूं दानिश्वरनि सां, पुछूं छा कयूं उन में। नौजवान जेको रिएक्ट करे थो उनजो जाइज़ आहे, जीअं असांजो शर साहब रिएक्ट कयो, जाइज़ आहे उनजो। उन वीचारे खे ख़बर हुजे हा त उहो बि न करे हा। अच्छा, मूंखे बि जेकॾहिं शर साहब जेतिरी ख़बर हुजे हा, मां बि साॻियो कमु कयां। मूंखे ख़बर आहे इहे धाड़ियल आहिनि, बेट काॾे न पिया वञनि। कोर कमांडर इंक्वायरी कंदो त बाबा चवंदो आई साहब अगवा कीअं करे हा, कीअं तो माना अखियूं ॿधी अगवा कयो, लतूं ॿधी अगवा कयो, मोबाइल में पोयां हणियो, अॻियां विहारियो, खणी विया, छा कया, पाण में। हाणे इंक्वायरी थींदी, फांसी आहिनि हाणे ॿिटंगा। तव्हां छा था चओ त इहे IG सिंध अगवा नाहे थियो? मुमकिन ई कोन्हे, ईअं कोन्हे, ईअं को जंगल जो कानून कोन्हे साईं, को अहिड़ो को मां आई एम द वन, इहो मुमकिन ई कोन्हे पाकिस्तान में। त इहो को ॻाल्हि आहे इंडिया में हले पई त बाबा सेना और पुलिस लड़ गई, सेना और पुलिस लड़ गई, ड्रामो ठहराए छॾियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।